ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़िम मेहरापुर में सचल कम्युनिटी डेवलपमेंट वेलफेयर एसोसिएशन तालका मेहरापुर सिंधी अदबी संघ शाख मेहरापुर पारा सिंधी बोली क़ौमी बोली जे उनवान हेठ एक शानदार रैली कढी वई। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर दोदल खान नोहो बोटो जी ख़बर मूजिब रैली जी अगवानी असिस्टेंट डायरेक्टर सोशल वेलफेयर वहीद अली लाखो, प्रोफेसर डॉक्टर जुल्फकार अली जुलबानी, प्रोफेसर ज़मीर हुसैन शेख, शायर लेखक एडवोकेट लुत्फुल्ला सियाल, शायर अदीब मुर्तज़ा नाज, असद मंगणहार, ख्वाजा गुलाम अकबर, शायर अदीब मोहम्मद नवाज भट्टी ऐं ॿिया करे रहा हुआ। रैली पब्लिक लाइब्रेरी का शहर के मेन गेटन ताईं कढी वई। उन मौके ते अगवान खिताब कंदे चयो त अॼु समूरी दुनिया में ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। इन सिलसिले में रैली कढी वई आहे। असां घुर कयूं था त सिंध समेत पाकिस्तान जी समूरी तारीख़ी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे ऐं सूबनि खे पंहिंजी मादरी ज़ुबान जा हक़ ॾिना वञनि। उन्हनि वधीक चयो त सिंधी ॿोलीअ में हिन वक़्तु काफ़ी सारा बिगाड़ अची विया आहिनि। सिंधी ॿोली समेत क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾियण लाइ क़ौमी असेंबलीअ ऐं सेनेट में बिल पेश कया विया आहिनि, पर उन्हनि ते अमल न थियो। उन करे उन्हनि ते अमल कंदे समूरनि सूबाई ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।